मुसी जो अफगान तालिबान खारजी दहशतगर्द खिलाफ ऑपरेशन जारी सिक्योरिटी दरगे ने चुनाए तो शवाल ॾखण वज़ीरिस्तान भरिसां अफगान तालिबान पोस्ट के निशानो बणायो वियो। पाक फौज फायरिंग सबब अफगान तालिबान ऐं खारजी दहशतगर्द फरार थी विया। अफगान तालिबान की पोस्ट के तबाह कयो वियो। पाकिस्तान स्टॉक मार्केट में 13,000 पॉइंट्स हिलात। ईरान जंग जा स्टार मार्केट्स से असर वाज़े नजर अचन लगा। पाकिस्तान स्टॉक मार्केट में कारोबार दौरान नाकारी लाड़ो। ट्रेड दौरान 100 इंडेक्स में 13,050 पॉइंट्स हिलात। इंडेक्स 1,44,445 ते पहुंची वियो। स्टॉक एक्सचेंज में 1 कलाक मुअत्तल थियल बैदि कारोबार की शुरुआत ते ॿीहर खसारो। विच ओभर में वधंदड़ छिकटाण सबब आलमी मंडी में तेल जूं क़ीमतूं बुलंद तरीन सतह ते पहुची वियूं। विच ओभर में जारी जंग में ऐं अमरीका तरफ़ां हम्स जो सामूंडी रस्तो खोलाइण में नाकामी खां पोइ आलमी मंडी में कच्चे तेल जी फी बैरल क़ीमत $100 खां वधी वई। ब्रेंट कच्चे तेल की क़ीमत 17% वाध खां पोइ $108 फी बैरल ताईं पहुची वई। अमरीकी कच्चे तेल की क़ीमत में 19% वाध $108 फी बैरल थी वई। आयतुल्ला खामनेई जो पुट मुश्तबा खामनेई ईरान जो नओं सुप्रीम लीडर मुक़रर। ईरानी सरकारी मीडिया मूजिब मजलिस ख़बरगान नए अॻवान जी चूंड वोटिंग कई, जंहिंमें मुश्तबा खामनेई खे अक्सरियत हासिल थी। मुश्तबा खामनेई ईरान जे 3 रहबर तौरु चूंडिजी वियो। ईरान जी हथियारबंद फ़ौज जो सुप्रीम लीडर मुश्तबा खामनेई सां वफ़ादारी जो अहद पासदारनि इनक़िलाब जो चवण आहे त हू नए सुप्रीम लीडर मुश्तबा खामनेई जी पैरवी लाइ तयारु आहिनि। ईरानी सदर मसूद पकिशान जो चवण आहे त नए सुप्रीम लीडर जी क़ौमी इत्तेहाद ऐं इरादारे जी मज़बूती आहे। फ़ैसिले मुल्क जे ॿधी क़ौमी वहदत खे हथी ॾियण लाइ आहे। मुश्तबा खामनेई जी सुप्रीम लीडर चूंडण बैदि ईरान जे मुख़्तलिफ़ शहरनि में जश्न। मुश्तबा खामनेई जे सुप्रीम लीडर चूंडण बैदि ईरान जो इसराइली ऐं अमरीकी अॾनि ते हमिलो, तल अबीब ऐं वालरल बैतुल मुक़दस ते ईरानी मीज़ाइल ॾिठा विया। पासदारनि इनक़िलाब जे 24 कलाकनि में 4 अमरीकी मीज़ाइल दिफ़ाई रेडार तबाह करण जी दावा। गॾियल क़ौमनि जे अल फजीरा में ऑयल इंडस्ट्री में बाहि भड़की पई। इमाराती इख़्तियारनि जो चवण त बाहि ड्रोन जो मलबो किरण सबब लॻी। बहरीन जे ॿेट 17 ते ईरानी ड्रोन हमले में केतिराई माण्हू ज़ख़्मी। अमरीकी पेट्रियाट मीज़ाइल के निशानो बनाइण बदिरां बहरीन में ही किरण जो इतला। लबनान में हिज़्बुल्लाह इसराइली हेलीकॉप्टर तबाह करे छॾियो। अमरीका सऊदी अरब में मौजूद अमरीकी सिफारती अमले खे वापसि घुराइण जो हुकुम ॾेई छॾियो। अमरीकी सदर जो मुश्तबा खामनेई जे ईरान जे सदर जे चूंडण ते तबसरे खां पासो। एक इंटरव्यू में डोनाल्ड ट्रंप चयो त ॾिसूं था त छा थिए थो। इसराइल अख़बार मूजिब ट्रंप चयो आहे त हू जंग ख़त्म करण जो फ़ैसिलो नेतन्याहू सां इत्तफ़ाक़ी राय सां कंदा। इसराइली वज़ीर आज़म सां ॻाल्हि ॿोल थी आहे, फ़ैसिलो दुरुस्त वक़्त ते कंदा। कतर के वज़ीर आज़म शेख मोहम्मद बिन अब्दुर्रहमान अल सानी पारां विच ओभर में जारी जंग में शामिल समूरिन धुरनि खे छिकटाण ख़त्म करण की अपील। संदसि चवण आहे त ईरान सां ॻाल्हियूं जारी रखंदा ऐं छिकटाण घटाइण जूं कोशिशूं कंदा। ताज़नि वाक़िअनि ईरान सां एतमाद ते ॿधल लाॻापनि खे वॾो धकु रसियो आहे। हू चाहिनि था त अहिड़ो सिफ़ारती हल साम्हूं अचे जेको न सिर्फ़ असांजी पर हुननि जी ॻणती खे बि हल करे। ईरान नार मुल्कनि ऐं ॿियनि अहिड़नि मुल्कनि ते हमला बंदि करे जेकी जंग में सीधी रीत शामिल न आहिनि। स्टेट बैंक की मॉनेटरी पॉलिसी जो इजलास थींदो। व्याज की शरह 10.5% बरक़रार रखण जो इम्कान। बादी बरसा नारी गोलियूं हणी क़तल ॻोठ करीम बख्श ॾाहिरी में 28 वरे जी अज़ीमा ॾाहिरी खे गोलियुनि जो खाज बणायो वियो। पुलिस अस्पताल में ज़रूरी कार्रवाई बैदि लाश वारसनि हवाले करे छॾियो। पुलिस मूजिब नारी जे क़त्ल वारे वाक़िए जी जांच करे रहिया आहियूं।
शिदात कोट भरसां हथियारबंदनि जी फायरिंग में पुलिस जमादार शहीद गंदावा थाने जे हद नूरानी रोड ते ड्यूटी का घर वीदड़ पुलिस जमादार सैयद याकूब शाह के हथियारबंद शहीद करण बैदि फरार थी विया। पुलिस मूजिब हथियारबंद पुलिस जमादार के शहीद करण बैदि सरकारी हथियार ऐं मोटरसाइकिल फोर करे फरार थी विया। काजी मद वेझो ज़मीनी तकरार तां छेड़े दौरान फायरिंग में ज़ख़्मी थियल नींगरी फोत मार्जी वेलन जो अंग वधी 4 थी वियो। कचेवारी इलाइक़े ॻोठ इस्माइल भंड में ज़मीन जी मालिकी तां भंड बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में थियल छेड़े दौरान ज़ख़्मी थियल 13 वरें जी मडम धी बहादुर भंड कराची जे अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर नसंदे दम ॾिनो। फोती नींगरी जो लाश घर पहुचाइण ते कोहराम।